أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم وبه नस्तईन अम्मा बाद सामिन मोहतरम अॼु असांजो किताब निकाह जो छहों दर्स आहे ऐं मसलो नंबर 8 असां अॼु पढ़ंदासीं। थोरो दक़ीक़ आहे ऐं बिल्कुलु आसान बि आहे। सईद फरमाइनि था त ला यजूज़ो वित ज़ौजते गैरल बालिगते शरअन। सईद फरमाइनि था त जेका घरवारी नाबालिग हुजे त उन सां हम बिस्तरी करणु जाइज़ न आहे शरअन। कंदो त उन जा छा अहकाम आहिनि उहो सैयद अॻियां फरमाए रहिया आहिनि। ऐं सैयद जे नज़दीक यादि रहे शरअन त 9 साल जी उमिरि जेका आहे सा बालिग थियण जी उमिरि आहे ऐं 9 सालनि खां घटि उमिरि आहे त उहा नाबालिग जे हुकुम आहे। दवामन कानन निकाह और मुनक़तियन सैयद फरमाइनि था चाहे दाइमी निकाह हुजे चाहे गैर दाइमी निकाह हुजे, अगर घरवारी नाबालिग आहे त उन सां हम बिस्तरी करणु जाइज़ शरअन न आहे। वलो वतअहा फइल्लम युफ़्ज़िहा। ऐं हाणे सैयद फरमाइनि था त जेकॾहिं उन सां हम बिस्तरी करे लेकिन इफ़्ज़ा हुनखे न करे। अच्छा, इफ़्ज़ा न करे। इफ़्ज़ा जी माना छा आहे? वल इफ़्ज़ाउ हुव तमर्रुजुल मूजिबु लिइत्तिहाद मसलकल बौल वल हैज़। उहो ही आहे त बौल यानी पेशाब वल हैज़ जी जेका यानी अचण वारी जेका राह यानी मसलक आहे यानी रस्तो मसलक जी माना आहे। इफ़्ज़ा चवंदा आहिनि यानी औरत जो यानी रहम में जेको सो गोश्त जेको सो उहो खुलंदो आहे टुटंदो आहे, जंहिंजे करे जेका आहे सा पेशाब ऐं हैज़ जी जेका आहे सा राह आहे रस्तो ॿई हिकु जेका सा थी वेंदी आहे। नली जो तर्जुमो करे सघूं था। ऐं मसलक हैज़ बि लॻाए थी या पाखाने ऐं हैज़ जी जेका आहे सा राह आहे हिकु थी वञे यानी उहा नली जेका आहे सा अचण वारी जेका राह आहे उहा जेका सा मुतहद थी वञे। ऐं इत्तिहादुल जमी या टई जेके आहिनि सो उन्हनि जी राह हिकु थी वञे। सो इन खे चवंदा आहिनि इफ़्ज़ा करणु। हाणे मसलन सां बिस्तरी कई आहे इफ़्ज़ा नाहे कई त सैयद फरमाइनि था लम यतरतब अलैहि गैरुल इस्मी। त सैयद फरमाइनि था पोइ गुनाह खां अलावा यानी ॿिया अहकाम जेके त उन ते जारी न थींदा। गुनाह कयो अथसि लेकिन ॿिया अहकाम उन ते जारी न थींदा। व इन अफ़्ज़ाहा ऐं जेकॾहिं हुनखे अफ़्ज़ा कयो अथसि या हुनजे मसलन पेशाब ऐं हैज़ या हैज़ ऐं पाखाने या टिन्हनि जो जेका सा रस्तो हिकु थी वियो आहे, उहो चम जेको सो यानी उहा नली जेका आहे सा हिकु थी वई आहे, टिन्हनि जे अचण जी जेका आहे सा हिकु ई जेका आहे सा राह थी वई आहे त सैयद फरमाए था लम तख़रुज अन ज़ौजती। उहा हुनजी घरवारी जे हुकुम मां ख़ारिज न आहे। यादि रहे त बाद फ़ुक़हा जे नज़दीक उहा हुनजी घरवारी जे हुकुम मां ई ख़ारिज थी वेंदी। ॿिया अहकाम त पंहिंजी जॻह ते जेका आहे उन ते लागू थींदा। सैयद फरमाइनि था उहो हुनजी निकाह हुनजो बातिल न आहे, हुनजी घरवारी जे हुकुम मां उहो ख़ारिज न आहे। फ़तजरी अलैहा अहकामुहा मिन तवारुस। ऐं हिन ते जेका आहे सा इज़्दिवाज जा उहे अहकाम जारी थींदा। मसलन विरासत उहा औरत विरासत पाईंदी। मसलन उहा हुरमतुल ख़ामिसते यानी मसलन हिन घरवारी सां गॾोगॾु 3 घर शादियूं ॿियूं त करे सघे थो, लेकिन जेका इहे थियूं 4, लेकिन जेका 5 कंदो आहे हिन ते छा आहे शरअन हराम आहे। यानी 4 घरवारियूं ज़िंदा मौजूदु हुजनि त 5 सां करणु छा आहे हराम आहे। इहे बि अहकाम लागू थींदा। व हुरमत उख्तिया मआ ऐं हिन जी मौजूदगी में हिन जी भेण सां यानी साली सां शादी करणु चाहे हराम आहे। व गैर हा अहिड़े तरीक़े सां वग़ैरह हा मिनल अहकाम अहिड़े तरीक़े सां ॿिया अहकाम जेके लागू थींदा जेके इज़्दिवाज जे बाबति जेके हूंदा आहिनि सो उहे लागू थींदा। सैयद फरमाइनि था वला किन कील यहरुमु अलैहि वितुहा अबदा। सैयद फरमाइनि था त बाद फ़ुक़हा इहो बि चवनि था त हाणे हमेशह जे लाइ हीअ औरत हुन ते हराम थी वई, उहो हुन सां बिस्तरी नथो करे। लेकिन सैयद अली सिस्तानी दामदुल्लाह छा था फरमाइनि इल्ला अन सहीह ख़िलाफ़ु, लेकिन सही जेका मसलक आहे उहा इन जे बरख़िलाफ़ आहे, यानी उन सां बिस्तरी करणु जाइज़ आहे बल्कि हराम न आहे। वला सियमा इज़ा इन दमलल जुर्हो बे इलाजन औ बेगैरी। सैयद फरमाइनि था बिलख़ुसूस उन सूरत में जॾहिं उहो ज़ख़्म भरिजी वञे
इलाज जे ज़रिए सां या बख़ुदि जेको सो भरिजी वञे, उन सूरत में त को मसइलो ई न आहे। यानी जेको हुन इफ़्ज़ा कयो हो उहो माना इलाज जे ज़रिए सां या मसलन यानी ख़ुदि जेको सो ज़ख़म पुर थी वञे, पेशाब पंहिंजे रस्ते सां अचे ऐं पाख़ानो पंहिंजे रस्ते सां अचे, हाइज़ पंहिंजे रस्ते सां अचे, छो त सैद फरमाइनि था पोइ त को मसइलो ई न आहे। न तजिबु अलैहि दियतुल इफ़्ज़ा, लेकिन इफ़्ज़ा जी दियत हिनखे ॾियणी पवंदी। उहा केतिरी आहे? वॾो ई गुनाह आहे। उहा केतिरी आहे? वहे दियतुल नफ़्स, उहा हिकु जान जी दियत आहे। मतिलबु जीअं हिकु माण्हू कंहिंखे क़तल थो करे, उनजी दियत छा आहे? 100 ऊँट शरीयत में, उहा दियत हिनखे ॾियणी पवंदी। ही बाबा कोई मामूली मसला ना है, उनके समझण जी कोशिश की वञे। इन तलकहा बल व इल्लम युतल्लिकहा, सैयद फरमान था चाहे उन औरत खे उन बिसरी करण खां, उनखे इफ़्ज़ा करे छॾण खां बाद में तलाक ॾेई छॾी हुजेसि या चाहे तलाक न ॾिनी हुजेसि, को फ़र्क़ु कोन थो पए। अहकाम जेके हिन ते जारी थींदा, जेके असां इहे बयानु कयूं पिया, इहे अहकाम ते जारी थींदा। व तजिबु अलैहि नफ़क़तुहा मादामत मुफ़्ज़ातन, ऐं जेसी ताणी ही मुफ़्ज़ा रहंदी, इन हालत में रहंदी, हिन जो नफ़क़ो जेको सो कंहिं ते, उन शोहर ते वाजिबु आहे। व इन नशज़त, अगरचे ही उनजी नाफ़रमान छो न बणिजी वञे, इहे अॻियां मसला बयानु थींदा। यानी नशज़ चवंदा आहिनि औरत जो नाफ़रमान बणिजी वञणु, मतिलबु हिनखे जेका असां ही दोबारा जेका असां बिसरी करण जे लाइ मसलन ही राज़ी न पई थिए पंहिंजे शोहर जे लाइ, या मसलन ॿिया जेके अहकाम आहिनि। सैयद फरमाइनि था नफ़क़ो हिन ते वाजिबु आहे जेसी ताणी हू इफ़्ज़ा जी हालत में आहे। व इन नशज़त, अगरचे उहा उनजी नाफ़रमान छो न बणिजी वञे, ऐं मसलन तलक आहे, या उन्हनि खे तलाक ई छो न ॾेई छॾी हुजे, तॾहिं बि नान नफ़क़ो हिन ते वाजिबु अथसि। बल व इन तज़व्वजत बाद तलाक, सैयद फरमाइनि था बल्कि हिन तलाक ॾिनी हुजे, उन तलाक खां बाद में उनखे ॿिए शोहर सां शादी छो न कई हुजे, जेसी ताणी ही मुफ़्ज़ा आहे, इहे अहकाम हिन ते लागू आहिनि, कंहिं ते न शोहर ते, उनजो नान नफ़क़ो हिन ते वाजिबु आहे, ॾियणो आहे त ॾियणो आहे शरीयत में। ही जेका फ़तवा आहे अलल अहवत लुज़ूमन, ही जेका शिक आहे सैयद फरमा था, इहा एहतियात लुज़ूम जी बिना ते, एहतियात वाजिब लाज़िम जी बिना ते। मसलन जेका असां हिन तलाक ॾेई छॾी आहे, हुन औरत जे मुफ़्ज़ा थी वञण खां बाद में, तलाक खां बाद में हुन वरी कंहिं ॿिए शोहर सां शादी बि करे छॾी आहे, इन सूरत में एहतियात लाज़िमी इहो आहे, तॾहिं बि इहे अहकाम जेके आहिनि सो हिन ते जारी थींदा, ना नफ़क़ो हिन ते वाजिबु आहे। सो इहा एहतियाती फ़तवा आहे। इन में यानी मुकलफ़ खे इख्तियार आहे कंहिं ॿिए मुश्तहिद तरफ़ मुश्तहिद जी तरफ़ आलम फ़लालम जो ख़्यालु रखंदे रुजू करे सघे थो, वरना जेको सैयदी फ़तवा थियनि खे अमल करणो पवंदो। हाणे सैयद फरमाइनि था वलो दख़ल बिज़ौजतिही बाद इकमाल तिस्ए फ़अफ़ज़हा लम तहरुम अलैहि व लम तस्बुत अदियतो, सैयद फरमाइनि था अगर उहा 9 सालनि खां बाद में हिन जी ज़ौजियत में दाख़िल थी आहे, वलो दख़ल बिज़ौजतिही बाद इकमाल तिस्ए फ़अफ़ज़हा, ऐं न बिसरी कई ऐं उहा मुफ़्ज़ा बणिजी वई, इन सूरत में सैयद फरमाइनि था लम तहरुम अलैहि, न इहा औरत हिन ते हराम आहे, वलम तस्बुत दियतो, न वरी दियत जेका आहे हिन ते साबित थींदी। 9 सालनि खां बाद में अगर उनजी ज़ौजियत में दाख़िल थी, वलाकिन अलहवतु लुज़ूमन वुजूबुल इन्फ़ाक़ अलैहा, लेकिन एहतियात लाज़िम जी बिना ते जो इन्फ़ाक़ जेको आहे हिन ते वाजिबु आहे। कमा लौ कान अल इफ़्ज़ाउ क़ब्ल इकमाल तिस्ए, जीअं सैयद फरमायो जहिड़े तरीक़े सां 9 सालनि खां पहिरीं हुनजी ज़ौजियत में दाख़िल पई थी ऐं हुन हम बिसरी कई ऐं उनखे मुफ़्ज़ा बणाए छॾियईं, त नान नफ़क़ो हिन ते वाजिबु थो थियो, त अहिड़े तरीक़े सां बालिगा जी सूरत में यानी 9 सालनि खां बाद में अगरि जंहिंजी जेका आहे सा ज़ौजियत में आई आहे, तॾहिं बि उहे अहकाम उन ते लागू थींदा। वलो अफ़ज़ा गैर ज़ौजत बेज़नाइन अव गैर तस्बुतुल दियतो, सैयद फरमाइनि था त अगरि कंहिं मर्द जेको सो पंहिंजी गैर घरवारी खे, यानी हुनजी घरवारी न आहे, कंहिं औरत खे हुन जेको सो मसलन ज़ना जे ज़रिए सां कंहिं ॿिए यानी मसनूई तरीक़े सां उनखे जेको सो मुफ़्ज़ा बणायो अथसि, त पोइ दियत हिन ते चाहे वाजिबु आहे, हुनजी दियत छा आहे? उहा ई दियत, यानी दियत नफ़्स, 100 ऊँट हिनखे ॾियणा पवंदा। वलाकिन ला इश्काल फ़ी अदमे सुबूतिल हुरमतिल अबदियत, सैयद फरमाता इन सूरत में इन ॻाल्हि में बि इश्काल न आहे त ही जेका आहे सा हमेशह हमेशह जे लाइ शरन हुन ते हराम न आहे, बल्कि हिन जे लाइ जेका आहे सा जाइज़
आहे, यानी बाद में तौबा करे उन औरत सां जी शादी बि करे सघे थो। व अदम वुजूबिल इन्फाक़ अलाइहा, इन सूरत में जेको इन ॻाल्हि में को बि इश्काल न आहे त हिन जो नान नफ़को उन ते जेको सो वाजिबु न आहे उन मर्द ते उन औरत जो। इन सूरत में अगरि हिन जी घरवारी न आहे ऐं हिन सां जेका असां बिसरी कई अथसि ऐं हिनखे मुफ़्त सां पढ़ायो अथसि, त पोइ इहे अहकाम हिन ते लागू न थींदा। न हमेशह इहो हुन ते हराम आहे, न वरी नान नफ़को हुन ते वाजिबु आहे। तौबा करे हुन सां शादी बि करे सघे थो, तौबा करण खां बाद बि हुन सां हू शादी बि करे सघे थो। इहो असांजो अॼु 8हों मसइलो जेको सो हिते पूरो थियो ऐं थोरो तवील हुयो। वस्सलाम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद।